JUI सरबराह चयो आहे त आज़ादी मार्च जो समुंड ऐवाननि में मौजूद किचिरे खे लोड़े छॾींदो। हुकुमराननि खे वधीक वक़्तु बर्दाश्त नथो करे सघिजे। घोटकी बाईपास वटि आज़ादी मार्च जे काफ़िले खे ख़िताब कंदे मौलाना फज़ल रहमान चयो आहे त हुकुमरान ॾिसनि त ही आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू आहिनि या लखे माण्हू आहिनि। मार्च जो समुंड ऐवाननि में मौजूद किचिरे खे लोड़े छॾींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे JUI अॻुवाण मौलाना फज़ल रहमान चयो त खेसि इदारा बि वज़ीर आज़म तस्लीम नथा कनि। असांखे जमहूरियत ऐं इस्लाम खे बचाइणो आहे। समूरे पाकिस्तान मां हिकु ई आवाज़ अची रहियो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾे। आज़ादी मार्च खे ख़िताब दौरान संदसि चवणो हो त मौजूदा हुकुमराननि खे हाणे वधीक वक़्तु बर्दाश्त नथो करे सघिजे। हाणे साणनि सियासी मुक़ाबिलो थी रहियो आहे ऐं अवाम असां सां गॾु आहे। घोटकीअ में मार्च दौरान JUI सूदो नवाज़ लीग PP ऐं ॿियनि अपोज़िशन पार्टियुनि जे कारकुननि शिरकत कई, जॾहिं त अल्लामा राशिद महमूद सुमरो, मौलाना अब्दुल क़यूम हालेजवी ऐं ॿिया अॻुवाण कंटेनर ते मौलाना फज़ल रहमान सां गॾु मौजूदु हुआ। उन खां अलावा मौलाना गुलाम हुसैन चन्ना, मौलाना गुलाम रसूल कलोड़ो, सिकंदर अली लाखो समेत अपोज़िशन जे पार्टियुनि जे मक़ामी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। इन खां अलावा मौलाना फज़ल रहमान ऐं उन जे काफ़िले जो सरहद बाईपास ते इस्तक़बाल कयो वियो, जितां काफ़िलो पंजाब तरफ़ रवानो थी वेंदो।